सुपर पावर अमेरिका बि इसराइल ऐं ईरान जी जंग में शामिल। ईरान जे 3 एटमी ताक़नि ते बमबारी। फर्दू, नज़न ऐं इस्फहान जे एटमी धमाकनि खे बमनि ऐं मिसाइल हमलनि में तबाह करण जी दावा। अमरीकी बचाव वारे वज़ीर पेट हेगेस जो चवणु आहे त अमरीका हमला करे ईरान जो एटमी प्रोग्राम मुकमल तौर तबाह करे छॾियो आहे। ईरान में रुगो एटमी ताक़नि ते हमला कया विया आहिनि। अमरीकी हमलनि जो मक़सदु ईरान में हुकूमत जी तब्दीली नाहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प वाज़े कयो आहे त ईरान खे एटमी हथियार हासिल करण न ॾिना वेंदा। दुनिया खे अमरीका जी ॻाल्हि ॿुधणी पवंदी। अमरीकी हवाई फ़ौज जे सरबराह जो चवणु आहे त ऑपरेशन मिडनाइट हैमर में 7 B-2 जहाज़नि समेत 125 खां वधीक फ़ौजी जहाज़नि हिसो वरितो। अमरीकी तारीख़ में B-2 बमबार जहाज़नि सभ खां वॾो ऑपरेशन कयो आहे। A short time ago, the U.S. military carried out massive precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordow, Natanz, and Esfahan. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान पुरअमन न रहियो त मुस्तक़बिल में हमला वधीक सख़्त हूंदा। हाणे या त अमुन थींदो या ईरान लाइ सान्हो थींदो। मिसाइल हमलनि में फर्दू, नंस ऐं इस्फहान जे एटमी ताक़नि खे निशानो बणायो वियो आहे। फर्दू एटमी प्लांट खे मुकमल तबाह कयो वियो आहे। दुनिया में का अहिड़ी फ़ौज नाहे जेका इहो करे सघे। हाणे अमन जो वक़्तु आहे। ईरानी पार्लियामेंट आलमी राहदारी आबनाए हरमज़ बंद करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ईरानी फ़ौजी क़यादत आबनाए हरमज़ बंद करण जी क़तई मंज़ूरी ॾींदे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त अमरीका रेड लाइन पार कई आहे। हाणे संदन जवाब जो इंतज़ार करे ईरान वटि दिफ़ा जो हक़ आहे। नतीजनि जो ज़िम्मेवार हाणे अमरीका हूंदो। आलमी एटमी तवानाई एजेंसी जो सरबराह ईरान ते अमरीकी हमले जो ज़िम्मेवार आहे। अमरीका ईरान जे पुरअमन एटमी प्रोग्राम ते हमला कया आहिनि। पंहिंजी आज़ादी ख़ुद मुख़्तियारी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। अमरीकी हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी खुलियल भञकड़ी आहिनि। दुनिया खे यादि रखणु घुर्जे त अमरीका सफ़ारतकारी खां इनकार कयो आहे। अमरीका अगराई ख़ौफ़नाक नतीजो इन जो निकिरंदो। इसराइल जी नस्लकश हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे इरादनि खे ज़ाहिर कयो आहे। इसराइली क़दम ख़िते जे अमन खे तबाह करे रहिया आहिनि। चीन, रूस, नार, विच ओभर लातैनी अमरीका जे मुल्कनि तरफ़ां अमरीकी हमले जी मज़म्मत। बरतानिया जी हिमायत। अमरीकी हमलनि सां तेहरान जे एटमी प्रोग्राम बाबति ख़तरा घटि थी विया आहिनि। ईरान खे एटमी हथियार ठाहिण जी इजाज़त नथी ॾेई सघे। बरतानवी वज़ीर आज़म कियर स्टार्मर अमरीका तेहरान ते हमलो करे दुनिया खे 3 आलमी जंग तरफ़ धिके छॾियो आहे। रूस अमरीका ईरान जी आलमी निगरानी हेठि एटमी ताक़नि ते हमला करे आलमी कानून जी भञकड़ी कई आहे। चीन वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां फ़ोन ते राब्तो। ईरान ते अमरीकी इसराइली हमला आलमी कानून जी भञकड़ी करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमरीका तरफ़ां ईरानी एटमी ताक़नि ते हमला आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। गॾियल क़ौमुनि जे चार्टर तहत ईरान खे दिफ़ा जो हक़ हासिल आहे। अमन लाइ फ़ौरी तौर ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां विच ओभर जी सूरत हाल ते क़ौमी सलामती कमेटी जो इजलास सुभाणे तलब। इजलास में मुल्की घरू ऐं सरहदी सिक्योरिटी जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इसराइल ऐं ईरान विच में हलंदड़ छिकताण ते बि गौर थींदो।
ईरान ऐं इसराइल जो हिक ॿिए मथां मिज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जो सिलसिलो जारी। अमरीका हमलनि खां पोइ ईरान जा प्लान में इसराइल ते हमला। 86 खां वधीक यहूदी ज़ख़्मी। तल अबीब ऐं हैफ़ा समेत केतिरनि इसराइली इलाइक़नि ते मिज़ाइल ऐं ड्रोन्स जी बरसाति। ईरान पहिरियों भेरो इसराइली शहरनि ते ख़ैबर मिज़ाइलनि सां हमलो कयो। ईरानी मीडिया वीडियो बि जारी करे छॾी। इसराइल जी तेहरान, इस्फ़हान समेत ॿियनि शहरनि ते बमबारी, धमाका। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त मुश्किल हालतुनि में मुस्लमाननि जे इतिहाद ऐं गॾियल क़दमनि जी ज़रूरत आहे। इसराइल ऐं भारत पाकिस्तान ऐं आज़ाद कश्मीर ते हमलो करे ख़तरनाक मिसाल क़ाइमु कयो आहे। अगराई पसंद मुल्कनि ख़तरा पैदा कया आहिनि त मुस्तक़बिल में वधीक कंहिं मुल्क खे बि निशानो बणाए सघिजे थो। जहाद जो ऐलान रुगो रियासत ई करे सघे थी। फ़र्दे वाहिद या टोले खे के बि इख़्तियार न आहिनि। भारत पाकिस्तान में दहशत गर्दनि जी हिमायत करे रहियो आहे। पाक फ़ौज जदीद हिकमत अमली सां दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾेई रही आहे। नस्ली या लिसानी नफ़रत जहालत आहे। समूरा पाकिस्तानी बराबरि आहिनि। मुतहिद हूंदासीं त का बि ताक़त शिकस्त नथी ॾेई सघे। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी। कानपुर महर में नाबालिग नींगरी खे पीरसन सां परणाइण जो इंकिशाफ। SSP घोटकी वाक़े जो नोटिस वरितो। पीरसन घोट ऐं नींगरीअ जे वालिद समेत 4 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त 12 वरनि जी नींगरी खे पीरसन सां परणाए वियो आहे। पुलिस नींगरी खे हथ करे घोट समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। उमरकोट में घरू तकरार तां मुड़ुस हथां ज़ाल बेदर्दीअ सां क़तल। ॻोठ सुराणी माची में हबीबुल्ला माची कोडरूं हणी शहज़ादी माची खे क़तल करे छॾियो। थुल मां ज़मींदार फ़खरुद्दीन खोसे जा 3 पोटा मुबैना तौर अग़वा। सलमान मीर हसन ऐं मोहम्मद योशा खोसो कार समेत बख्तियाराबाद खां कोयटा वेंदे गुम। वारसनि जो चवणु आहे त शक आहे त 3 नौजवाननि खे अग़वा कयो वियो आहे। कानपुर महर वेझो बमली माइनर में बुॾी वियल नींगर शाह ज़मान न मिली सघियो। वारसनि ऐं मलिक बिरादरीअ पारां माइनर जो पाणी न घटाइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त पाणी जो वहिकिरो तेज़ हुअण सबबि नींगर जी ॻोल्हा में ॾुखियाईयूं पेश अची रहियूं आहिनि। ऐं कैनेडियन टीम ICC T20 वर्ल्ड कप लाइ क्वालिफाई करे वरितो। अमरीकाज़ रीजनल क्वालिफायर जे मेज़बान कैनेडा हमास खे रुगो 57 रन्सुनि ते ढेर करे छॾियो। कलीम सना ऐं शियोम शर्मा जूं 3 विकेटूं।